रानीपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे आसिफ अली राजबर। हिफ्त ज़ुबान शाइर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जो 204हों उर्स मुबारक जूं गैर सरकारी तक़रीबूं शुरू थी वयूं। मुल्क जी कुंड कुर्च खां हज़ार अक़ीदतमंद दराज़ा शरीफ़ पहुची विया। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। सरकारी तक़रीब अॼु खां शुरू। दरगाह हज़रत सचल सरमस्त जे उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह जे सजादा नशीन ख्वाजा अब्दुल हक फ़ारूक़ी, ख्वाजा नज़रुल हक फ़ारूक़ी, ख्वाजा नज़म नजमुल हक ऐं ख्वाजा सलाहुद्दीन फ़ारूक़ी सां गॾु दरगाह सचल सरमस्त मज़ार शरीफ़ खे अर्क गुलाब सां गुसल ॾेई उर्स मुबारक जो गैर सरकारी तक़रीबन जो इफ़्तिताह कयो। सचल जे गेड़ो पहिरियल सूफ़ी संग सचल जा कलाम चई बेरूं तोड़े मुल्क जे कुंड कुर्छ मां आयल अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। उर्स जे मौक़े ते सचल जी नगरीअ में हर हंधि महफ़िलुनि जो सिलसिलो जारी थी वियो आहे। मज़ार खे गुसल ॾियारण वारी तक़रीब जे मौक़े ते पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि सिक्योरिटी जा इंतज़ामात सख़्त कया विया आहिनि। हज़रत सचल सरमस्त जे रोज़े खे कुआं छियां सींगारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि।